बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु मेराजुल मोमिनीन। नुमाज़ मोमिन जो मेराज आहे। अस्सलातु इमादुद्दीन। नुमाज़ दीन जो थंबो आहे। अॼोको बाबरकत वारो जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहुं गुसल करणु सुन्नत आहे। उन खां अलावा जुमे जी नुमाज़ पढ़ण सां वॾो सवाबु मिले थो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त जे मुंहिंजे मथां हिकिड़ी मरतबा दुरूद शरीफ़ पढ़ियो त अल्लाह ताला उन जे मथां 10 रहमतूं नाज़िल कंदो। त असां मुस्लमाननि खे खपे जुमे जे ॾींहुं दुरूद शरीफ़ पढ़ूं ऐं जुमे जी नुमाज़ पढ़ूं। असां मुस्लमाननि जे मथां फ़र्ज़ु आहे। गुसल करे वेंजी सेंजी कपिड़ा पहिराए सुठा नवां, पोइ जुमे जी तरफ़ अचूं, जुमे जी नुमाज़ अदा कयूं ऐं पोइ दुआ घुरूं अल्लाह ताला खां त जेके बि असां गुनाह कयासीं अल्लाह साईं माफ़ु कंदो। नुमाज़ पढ़ण सां इलाही फ़ाइदा थियनि था। नुमाज़ पढ़ण सां रहमत नाज़िल थींदी आहे अल्लाह पाक जी। अल्लाह ख़ुशि थींदो आहे त मुंहिंजो बानू मुंहिंजो बंदो मूंखे झुके थो आजिज़ी सां। नुमाज़ हिकु दीन जो थंबो आहे। सलातो इमादुद्दीन। नुमाज़ सबबु गुनाह माफ़ थींदा आहिनि। दुनिया में माण्हू केतिरा गुनाह करे पर जेकॾहिं नुमाज़ पढ़ंदो त अल्लाह उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो। उहो गफ़ूर रहीम आहे। नुमाज़ दुआनि जी क़बूलियत जो कारण आहे। अदुआ मख़ुल इबादत। जॾहिं असां दुआ घुरंदा आहियूं त उहो इबादत जो मग़ज़ आहे। असां इबादत करे लाहींदा आहियूं, पोइ अल्लाह साईं खां हथ खणी दुआ घुरंदा आहियूं त अल्लाह साईं असांजो हे मुश्किलातूं ख़तमु कर, परेशानियूं ख़तमु कर, असांजी रोज़ी में बरकत विझ। नुमाज़ बीमारियुनि खां बचाईंदी आहे। इंसान तकलीफ़ इंसान जे मथां ईंदी आहे न, बीमारी, पोइ अल्लाह ताला उनखे आज़माईंदो आहे त उनखे खपे त उन बीमारी में उन तकलीफ़ में उहो बर्दाश्त करे, सब्र करे। सब्र जो फल मिठो आहे। नुमाज़ सां बदन खे सुकून मिलंदो आहे। माण्हू केतिरो बि सॼो ॾींहुं ज़िंदगी दुनिया में कमकार करे पर जॾहिं विज़ू ते ईंदो आहे त हथ धोईंदो आहे, घोड़ी कंदो आहे या मुंहं खे पाणी हणंदो आहे, पेर धोईंदो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, जंहिं जिस्म ते विज़ू जो पाणी लॻियो त उन जिस्म जा उन उज़्व जा गुनाह माफ़। नुमाज़ जे करे रोज़ी में बरकत पवंदी आहे। घणा माण्हू परेशान थींदा आहिनि त असांजी रोज़ी रिज़्क़ में बरकत कोन्हे, असां परेशान आहियूं, जानी माली हिसाब सां तकलीफ़ थिए थी, त उन्हनि खे खपे नुमाज़ पढ़नि। जेकॾहिं नुमाज़ पढ़ंदा अॼु ख़ुदि उन्हनि जी रोज़ीअ में अल्लाह ताला बरकत विझंदो। नुमाज़ बुरनि कमनि खां बचाईंदी आहे। जेको माण्हू रेगुलर नुमाज़ पढ़े थो, नुमाज़ जो पाबंद आहे, त उनखे दुनिया जूं केतिरियूं बीमारियूं हुजनि, बुराइयूं हुजनि, उहे उन ते हमिलो न कंदियूं। छो नुमाज़ पढ़ण वारे माण्हू जी दिलि, तसवर, उन जो कांटेक्ट, उन जो राब्तो अल्लाह सां हूंदो आहे त उन जे मथां बुराई मुब्तला न थींदी आहे। नुमाज़ शैतान खे नापसंदि आहे। असां मुस्लमाननि खे पसंदि आहे, असांजी नुमाज़ सां महबत आहे, प्यार आहे, पर नुमाज़ शैतान खे नापसंदि आहे। नुमाज़ असां पढ़ंदा आहियूं त पोइ या उबासियूं ईंदियूं आहिनि या ख़्यालात ईंदा आहिनि दुनिया जा नुमाज़ जे दौरान। इहो सभु कमु असांखां शैतान वठंदो आहे, पर असांखे खपे उन शैतान खां पासो करियूं। नुमाज़ मोमिन जो मेराज आहे। मोमिन जो मेराज आहे। अल्लाह फरमाए, मुंहिंजा महबूब तोखे मेराज में उहो करायो, सुभानल्लज़ी असरा बिअब्दी लैलम मिनल मस्जिदिल हराम, तोखे त मूं मेराज इहो करायो, रूबरू मुंहिंजी मुलाक़ात तोसां थई। एतिरे क़दुरु जो हिन भिञणनि जो फ़ासिलो केतिरो, एतिरे क़दुरु मूं तव्हांखे पंहिंजो दीदार करायो। पर मुंहिंजा महबूब हाणे तूं पंहिंजी उम्मतिन खे कहिड़ो तोहफ़ो थो ॾिए? त अल्लाह फरमाए, मुंहिंजा महबूब हुननि खे चओ, अस्सलातु मेराज मोमिनीन। नुमाज़ उन्हनि जे लाइ मेराज आहे। नुमाज़ पढ़ंदा उन्हनि जे लाइ इहो बहितरीनु तोहफ़ो आहे। उन खां अलावा नुमाज़ सां अल्लाह ताला राज़ी थींदो आहे। नुमाज़ असां पढ़ंदा आहियूं त अल्लाह ताला बि राज़ी थींदो, अल्लाह जो हबीब राज़ी थींदो। त जुमे जी नुमाज़ अदा कयूं, ॿियूं नुमाज़ूं फ़र्ज़न असांजे मथां पढ़णु खपे। जुमे जी नुमाज़ जे लाइ तयारी करे वेझी सेझी कपिड़ा पहिराए सुठा, पोइ जुमे जी तरफ़ अचो ऐं कोशिशि इहो कयो त इमाम साहिबु जेको ख़ुतबो ॾिए थो उन ख़ुतबे जो ॿुधो, ख़ुतबे में छा थो चवे, ऐं बयानु ॿुधो, इस्लाही बयानु, उन मां कुझु ॻाल्हियूं सुठियूं दीनी हासिलु कयो। ऐं जेकॾहिं तव्हां लेट अचो था, ख़ुतबो जारी सारी आहे, त ख़ुतबे जे दौरान गुफ़्तगू कचारी न कजे। जिते बि जॻह वेहिजे उते मिली, उहा जॻह मिले त उते वेही रहिजे। इन न माण्हुनि खे लताड़जी आकड़जी पोइ अॻियां अचे, इहो तरीक़ो ग़लति आहे। केर बि हुजे, अमीर हुजे, ग़रीब हुजे, वॾेरो हुजे, प्रोफेसर हुजे, आलिम हुजे, मुफ़्ती हुजे, कहिड़े बि ऑक्यूपेशन के सां तालुक़ रखंदो हुजे, पर मस्जिद आहे उहो अलाह जो घरु आहे। उन में कंहिंजी बि वॾेरपी न हलंदी, उन में कंहिंजी मुफ़्ती पई न हलंदी। उहो सम्झे था मुफ़्ती या अॻी वञी सफ़ में ॿिया, पर जेकॾहिं ख़ुतबो हले थो त उनजो कमु आहे जिते जॻह मिले उते वेही रहे। लताड़े माण्हुनि खे अॻियां न अचे, इहो गुनाह आहे। ऐं ख़ुतबे जे दौरान दुआ सलाम कलाम सलात वग़ैरह दुरूद शरीफ़ कंहिं बि क़िस्म जो वात सां न पढ़िजे। ख़ामोशी सां ख़ुतबो ॿुधिजे। जेको इमाम ख़ुतबो ॾिए थो
उहो इमाम ख़ुतबो मिंबर ते चढ़ी ॾे, लट पंहिंजे हथ में खणी बीहे, जेको सुनत तरीक़ो आहे। ऐं जेको तकबीर चवण वारो आहे, ख़ुतबे खां अॻु में जेको तकबीर चवे थो, उन खे खपे त इमाम जे साम्हूं बीही करे ख़ुतबो ॾे, त उन ई जॻह ते वरी इमाम बीठो हूंदो, इमाम उथी बीही करे ख़ुतबो ॾींदो। अलाह से सभिनी मुस्लमाननि खे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।